सिंधु दरिया ते डेमन खिलाफ धराई छोड़ वारे इलाइक़े खारो छाण खां निकितल पाकिस्तान फिशर फोक फोरम जो सिंध अवामी पैदल मार्च अॼु 8 ॾींहुं पथों थियल पेरनि सां ठटे गुजे घारे खां थींदो दाबेजी शहर पहुची वियो। पाकिस्तान फिशर फोक फोरम जे चेयरमैन मोहम्मद अली शाह लतीफ़ जे पारखे अंब गोपांग ऐं ॿियनि जी अॻुवाणी में निकितल लॉन्ग मार्च जे दाबेजी पेचण ते जस्कम जे ज़ुल्फ़कार बंडस समाजी अॻुवान याकूब पलीजो, गुलाम मुस्तफा पलीजो, मीर हसन जत, ज़फर शाबरानी पैदल ईंदड़ पंहिंजी रन ते गुलनि जी वर्खा करे काफ़िले जी शानदार अजा कई। बाद में लॉन्ग मार्च रैली जी शक्ल में शहर में दाख़िल थियो, जंहिं बैदि शहर जे मुख्य चौक शहीद मुश्ताक हासकली चौक ते वॾे अंग में गॾु थियल माण्हुनि जे मेड़ खे ख़िताब कंदे पाकिस्तान फिशर फोक फोरम जे चेयरमैन मोहम्मद अली शाह चयो त सिंधु दरिया सिंध धरती ऐं सिंधु तहज़ीब जी माउ आहे। सिंधियुनि जी माउ सिंधु दरिया खे डेमन ऐं केनालनि पोयां क़ैद करे सिंध धरतीअ खे सुकाइण जी कोशिश कई पई वञे, पर हुक्मरान पाणी खोट जो बहानो बनाए डेम ठाहिण जी होॾ ते क़ाइम आहिनि। असीं मुल्क जे हुक्मरान संदसि हवारी टैंको करक्टन खां पुछण था चाहियूं त पंजाब में किथे पाणीअ जी खोट आहे, केतिरो फसल तबाह थियो आहे। पाणी त सिंध खे नथो मिले, डेम बि सिंधु दरिया ते ठाहे ज़्यादती कई पई वञे त ॿिए तरफ़ हुकूमती नुमाइंदा पाणी बंदि करण जूं धमकियूं ॾेई सिंध जो आवाज़ दॿाइण जी कोशिश करे रहिया आहिनि, जंहिंजा मुस्तक़बिल में ख़राब नतीजा निकिरंदा। हिन वधीक चयो त सॼी डेल्टा जो जियापो दरिया ते आहे। माज़ी में डेल्टा वारे इलाइक़े जा माण्हू खुशहाल हुआ, पर दरिया में मुसलसल पाणी न छॾण सबबि समुंड 40 लख एकड़ ज़मीन ॻिराए चुको आहे। रोज़गार जा वसीला ख़तम थियण सबबि समें ॻोठनि जा हज़ारे माण्हू ललपलाण करे विया आहिनि। जेकॾहिं वधीक डेम ठाहे दरिया जा फितरी वहिकरा बंदि कया विया त ईंदड़ कुझु सालनि में समुंड ठटे सिजावल ऐं बदीन ज़िलनि खे ॻिराए वेंदो, जंहिंखे बचाइण लाइ असीं ही पैदल मार्च खणी निकिता आहियूं ऐं 25 अक्टूबर ते कराची में तारीख़ी एहतजाज रिकॉर्ड कराए हुक्मरान खे ॿुधाईंदासीं त सिंधियुनि खे सिंधु दरिया ते को बि डेम क़बूल न